वेलकम बैक नाज़रीन। जी तंज़ीला ब्रेक खां तव्हां ॻाल्हि ॿोल पहली त ख़ुशी जी ईद ऐं ॾुख जी ईद। जीअं ॿुधायमि नंढपण जी बाबा खां पोइ कोई ईद उहो मज़ो न ॾिनो। ख़ुशी जी ईद कहिड़ी ख़ुशी हुई? जी जॾहिं मूं पंहिंजे पुट सां गॾु ईद मल्हाई, मुंहिंजो पुटु साल जो थियो हुयो ईद खां पोइ, त न पोइ ईद उन्हनि ॿारनि में ई ॻोल्हण लॻियासीं ऐं इनशाला उन्हनि में ई ॻोल्हींदा। ठीकु आहे, तव्हां वटि दिलि आहे? मूं वटि हाणे न आहे। हाणे न आहे, मैडम वटि दिलि आहे। छा सबबु आहे? मुंहिंजी शादी जो कंप्लीटली अरेंज मैरिज आहे ऐं आउं उन मां ॾाढी सैटिस्फाई आहियां। मतलब उन मैडम मां लव मैरिज मां सैटिस्फाई आहियां, अरेंज मैरिज मां सैटिस्फाई आहियां ऐं मतलब अरेंज मैरिज खां पोइ शादी खां पोइ दिलि ॾियण जो मज़ो हिकिड़ो ॿियो लॻो ऐं उन करे थोरो शायदि अॼु जी जनरेशन खे पसंदि न अचे, लेकिन मूंखे ॾाढो आउं इंजॉय कयां थी। त शादी खां पोइ दिलि ॾियणु हिकिड़ो आउं हमेशह सेफ साइड कुॾणु पसंदि कंदी आहियां। ख़ुशी जी ईद ऐं ॾुख जी ईद। ख़ुशीअ जूं सभु ईदूं आहिनि, ॾुख जी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं मुंहिंजे फादर जी डेथ थी त तॾहिं ज़ाहिर उहा ईद असांजे लाइ ॾाढी ॾुख ईंदड़ हुई। बाक़ी त हाणे जॾहिं असांजी फैमिली सभु गॾु हूंदी आहे, मुंहिंजी भेणूं वेणूं ॿाहिरि वारियूं, असां ॿाहिरि गॾु हूंदा आहियूं त पोइ जाम मज़ो ईंदो आहे। ठीकु आहे, तव्हां माशाल्लाह ख़ूबसूरत रहिया आहियो, अञा बि आहियो, त ज़ाहिर माण्हू तव्हांजा आशिक़ बि थिया हूंदा? हा छो न, तव्हांजे ख्याल में न थियणु खपनि? त तव्हां इश्क कयो? अच्छा इश्क कयो सवाल आहे सिंधो मैडम, सिंधी में सवाल असां सवाल कयूं था त ज़ायदा ॾे थो इश्क कयो न कयो? सिंधी ख़ूबसूरत एनजीओ जी दुनिया जी माई आहे। किलो था छा जहिड़ा थी वेंदा छा? जवाब थी बि सघनि था। जवाब इश्क कयो न कयो? इन जो कहिड़ो जवाब ॾिजे? माना हर माण्हू ज़िंदगी में इश्क कंदो आहे, इहा कहिड़ी ॻाल्हि आहे? माना इलाही दफ़ा कंदो आहे माण्हू, इश्क करण का ख़राब ॻाल्हि आहे ई कोन। न न मां नेगेटिव वरितो ई पॉज़िटिव। न न नुसरत पाण पॉज़िटिव आहे न, मां बि इहो ई थी चवां न। तव्हां घणा दफ़ा इश्क कयो? शुरू खां ई माना इश्क जाम मां पीउ खां शुरू करण खां पोइ इहो ॿुधाए न, तूं पुछण कुझु ॿियो थो चईं। छोकिरे खे लाइक कयो हूंदो, कंहिंखे आई लव यू चयो हूंदो, कंहिंखे नुसरत ॿुधाए त चिठियूं ईंदियूं न कयो? न न मूं त कंहिंखे चिठी कोन लिखी अॼु ॾींहं ताईं, सची ॻाल्हि आहे। लिखियूं हुननि जाम सारियूं लिखियूं। घणनि लिखियूं? इन्हनि जो तादाद त मूंखे ख़बर न आहे, तादाद घणो हूंदो। न न एक्सेप्ट त हाणे ॾिस न, उहो त हाणे यूनिवर्सिटी जे दौर में एतिरियूं चिठियूं आयूं जो सम्झ में ई न ईंदो आहे हिनखे किथे न किथे। एतिरनि माण्हुनि जी चिठियूं एक्सेप्ट नथियूं करे सघजनि। हा ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहो सभु रिजेक्शन हुई न सभिनीनि जी। फाइनल थियो हूंदो मामलो? न फाइनल न थी सघियो। फाइनल ते याद आहे, हिन महिल ताईं फाइनल थी चुको हुजे, हिन महिल ताईं फाइनल न थियो। मां तव्हां नाकाम आशिक़ आहियो? मूं आशिक़ कयो ई कोन्हे त नाकाम छा जे लाइ हुजनि? इश्क जेको कयो जिन कयो बेवफा महबूबा नाकाम हूंदा। हा तव्हां बेवफा महबूबा ॾिसो इहा केॾी ॻाल्हि? तव्हां मूंखे ॻाल्हियो था, एतिरा त कयो, एतिरा इश्क कया तव्हां या तव्हां माण्हू आशिक़ थिया त इहो छा मतिलबु आहे? एतिरा इश्क कया, वरी एतिरा माण्हू एतिरा इश्क कयो, एतिरियूं चिठियूं त ज़ाहिर आहे यूनिवर्सिटी जो हिकिड़ो ज़ाहिरी ॻाल्हि, जेके माण्हू यूनिवर्सिटी मां पढ़ी आया आहिनि सभिनी खे ख़बर आहे त यूनिवर्सिटी जो माहौल कहिड़ो आहे। ख़ासि करे असांजे सिंध जी यूनिवर्सिटी जी जेकॾहिं ॻाल्हि कयो मूं तो कोई कंफेक्शन बॉक्स रखियो हुजे त ॿुधाए जवाब ॾिनमि न। त नाकाम इश्क या इश्क कयो कामयाब थियो? न मां अहिड़ो इश्क न कयो आहे जेको तूं मूंखां पुछण थो चाहीं न। मां ॿिए क़िस्म जा इश्क कया आहिनि। कहिड़े क़िस्म जा इश्क कया आहिनि? पंहिंजी फैमिली सां, फ्रेंड सां। उहो इश्क मूं कोन कयो आहे। चलो ठीकु आहे। नाज़रीन तव्हां ॾिसो था हज़ारे लेटर लव लेटर वरी इश्क न कयो आहे। ठीकु आहे त अच्छा पंहिंजो इश्क साहिबा तव्हां ॿुधायो त तव्हांजी सुठी
ऐं ईद ख़ुशी वारी ऐं पंहिंजो गम वारी ईद कहिड़ी गुज़री? मुंहिंजी तमामु सुठी ईदूं ते बचपन जूं आहिनि, हा जेके जंहिंमें असां भेण भाउ माउ सही। पीउ असां सभु गॾु हूंदा हुआसीं। हा उन जे पोइ जेकी पहिरीं ईद जेकी असांजी दुख वारी हुई, हा जंहिंमें मुंहिंजे बाबा जी डेथ थी पहिरें, सही त मुंहिंजी अम्मी जी उन ईद ते हालत तमामु सही। घणी ख़राबु हुई। सही त ठीकु 3 ॾींहंनि जे पोइ ईद जे 3 ॾींहं ते अम्मी जी बि डेथ थी वई, सही जेके असांखे उहो अॼु ताईं ॾींहुं नथो विसरे। सही ऐं उहो जेके ख़ुशियूं अम्मी बाबा सां भेण ॿारनि सां गुज़ारिया आहिनि, उहो ॾींहुं अॼु बि यादि ईंदा आहिनि। ईद ईंदी आहे त अखियुनि में ॻोढ़ा अची वेंदा आहिनि की उहो ॾींहुं शायदि वापसि अची वञनि। ऐं मां हमेशह अलाह साईं साईं चवंदी आहियां की अलाह साईं अगरि सभु कुझु वठी मुंहिंजा माउ पीउ मूंखे मोटाए ॾेई, मां सभु कुझु ॾियण जे लाइ तयारु आहियां। उहो ख़ुशियूं उहो ईदूं वापसि तव्हां अची वञनि। इस्लामाबाद सां ताल्लुक़ रखो था, हैदराबाद में रहो था, छा तव्हां लव मैरिज कई? जी मुंहिंजी लव मैरिज आहे। सही। प्यार जो इज़हार कंहिं तव्हां कयो या पंहिंजो न, मुंहिंजे हस्बैंड कयो हस्बैंड कयो? जी। किथे तव्हांजो कम्युनिकेशन जो फेसबुक ते थियो, ट्विटर ते न, थियो, मुंहिंजे वॾे भाउ जी हिते पोस्टिंग हुई हैदराबाद में, हा त मां हिते आयल हुयसि। सही त मुंहिंजे हस्बैंड जेका आहिनि मुंहिंजे भाउ जा दोस्त हुया, सही असांजी उन्हनि फैमिली जी अम्मी सां गॾु आईसीं, छुटियूं हुयूं त उन्हनि असांजी दावत कई सही ऐं डिनर खाइण वईसि। उहो डिनर जेको अॼु ताईं मां खायां वेठी, सही उहो डिनर मुंहिंजो पको जेको आहे हैदराबाद में थी वियो। सही। त ओड़े तरीक़े सां असांजी हिकु ॿिए खे ॾिठो, पोइ उतां लव थियो, पहिरियों इश्क हुयो? पहिरियों इश्क हुयो। अच्छा सही। ये ज़ायदा वारो मामलो त न आहे न? न न न, मुंहिंजो इश्क कामयाबु वियो, इश्क कयोसीं, शादी बि थी, अॼु ताईं अल्लाह जो शुक्र आहे गॾु आहियूं। सही ठीकु आहे। अच्छा नुसरत तव्हांजो पंहिंजो ॿुधायो पिए त न तव्हांजो इश्क जी ॻाल्हि, तव्हां इश्क जी ॻाल्हि नथा कयूं, तव्हांजी ॻाल्हि पिया कयूं त असां त तव्हांजी सुठे में सुठी ईद कहिड़ी गुज़री ऐं ॾुख वारी? जीअं सभिनी ज़िक्र कयो त सभ खां अज़ीज़ तरीन रिश्ता जॾहिं विछड़ंदा आहिनि न, हा त उन खां वधीक सदमो उन साल जी ईद त मतिलबु ईद कोन हूंदी आहे, मातम हूंदो आहे। हा त उहो ई मुंहिंजे बाबा जी डेथ थी त असां उन सदमे में अॼु ताईं उनखे विसारे नथा सघूं, उहा ख़राबु। बाक़ी त बचपन जूं ईदूं यादगार ईदूं आहिनि। जीअं मां तव्हांखे ॿुधायो त जॉइंट फैमिली सिस्टम ऐं असां कंटिन्यू रखण जी कोशिशि पिया कयूं, उहो त नथो थी सघे जेको बचपन में हो। पर हाणे बि असां कज़िन्स सभु कोशिशि कंदा आहियूं त असां घटि में घटि ईद वारे ॾींहुं गॾु हुजूं। तव्हांजो विलियन या जीअरो मरी वियो? न जीअरो आहे, अलाह हयाती ॾिएसि, ॿुधंदो हूंदो ज़रूर, अलाह हयाती ॾिएसि, ख़ुशि हुजे उहो पंहिंजी फैमिली सां। हा ठीकु आहे। अलाह उहे खर जीअनि। हा अच्छा न्यू हाणे पंहिंजो पाण लास्ट वाइंड अप तरफ़ वञूं पिया। तव्हां छा था सम्झो त टिकटॉक बंदि थो थी वञे त छा थींदी सूरत हाल? जी टिकटॉक बंदि थो थिए। टिकटॉक बंदि थींदी त वल्गरिटी ख़तम थी वेंदी, छो की हाणे जेको टिकटॉक जो माहौल आहे उहो सफ़ा ख़राबु थी वियो आहे। असांजो पंहिंजो दिलि नथो करे की असां टिकटॉक यूज़ कयूं। पहिरीं असां जाम कंदा हुआसीं, हाणे असां सफ़ा नथा कयूं, छो की 80% हाणे वीडियोज़ जेके आहिनि माण्हुनि जी पंहिंजी साउंड्स ते आहिनि। हाणे साउंड्स चवनि को हिकिड़े खे गारी ॾिए पियो, ॿियो वरी हुनखे ॾिए पियो। हाणे हिकिड़ो हिन जी तरफ़, हाणे हिकिड़ी छोकिरी आहे उहा हिकिड़े छोकिरे खे प्रपोज़ करे पियो, अहिड़ी किनी किनी वीडियोस ठाहे वरी हू छोकिरो उनखे गारियूं ॾिए पियो। अने टिकटॉक ते हाणे हले ई इहो पियो। अच्छा नीमो टिकटॉक जी वीडियोस खे मिसयूज़ बि कयो वञे थो न, मिसाल तौर ते? जी हा मिसयूज़ मां जेको मिसयूज़ कनि था मां हुननि खे ब्लेम न कंदमि, जेको अहिड़ी वीडियोस ठाहिनि था मां हुनखे ब्लेम कंदमि, छो की ही तव्हांजे हथ में आहे, तव्हां अॻिले खे मौक़ो ॾियो छो था। हाणे छोकिरियूं आहिनि, तव्हां पहिरीं पंहिंजी वीडियोस चेक कयो, अगरि कुझु बि अहिड़ी वीडियो तव्हां न लॻायो, ज़ोरी अपलोड कनि थियूं, पोइ वीडियोस आउट थियनि थियूं, पंहिंजा साउंड मिसयूज़ थींदा आहिनि। तव्हां मां नालो न खणंदा, मां हाणे 2 टे सिंधी टिकटॉकर आहिनि हैदराबाद जन, हू छोकिरी आहे उन छोकिरे सां अपलोड कई आहे की सिंगर सां उनखे ईअं करे पई। हाणे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, सिंध में आहे, तव्हां अहिड़ी वीडियोस लॻाईंदो त पोइ हू वायरल बि थींदियूं। हुननि हू वीडियो एॾी वायरल कई की मुंहिंजे पुठियां कंहिं गारियूं ॾिनियूं आहिनि, कंहिं छा लॻायो, त माना मौक़ो ई न ॾियो न तव्हां हुननि खे करण जो। तव्हां ॿिए खे ब्लेम न कयो। अगरि कंहिंजी अहिड़ी वेड़ी पिक्स आउट थियूं थियनि त तव्हां अहिड़ी पिक्स कढो छो था? पहिरीं सवाल त जेको करे थो माण्हू हुनखां पुछे न। अगरि अॻिलो करे पोइ मां हुनखे ब्लेम न कंदमि, मां हुन माण्हू खे कंदमि जेको ही शइ जंहिं कई आहे। तव्हां अपलोड बि पाण कयो था, तव्हां अहिड़ी पिक्स कढो छो था? पाण माण्हू ध्यान सां कमु करे त अॻिलो बि न कंदो, अॻिले खे मौक़ो बि पाण था ॾियनि, पोइ वरी रोइन बि पाण थियूं की असांजी वीडियोस लीक थी वियूं आहिनि, मिसयूज़ थियनि पियूं, साइबर क्राइम में रिपोर्ट कयो। माना पाण पंहिंजे हथ सां करे पोइ वरी अॻिले ते थोपण, ही त ग़लति ॻाल्हि आहे न। छा मैसेज ॾींदो टिकटॉक जे माण्हुनि खे? मां टिकटॉक खे बसि ए मैसेज ॾींदमि सभिनि खे जेके वीडियोस ठाहिनि, सलाह ॾींदो टिकटॉक ठाहिनि?
न एडवाइस न कंदो हिनखे लॻनि ई कोन थियूं ही टिकटॉक ठाहिण वारी न तव्हां छा ख़्याल आहे टिकटॉक ते अहिड़ी एज जी मायूं जेकियूं नानियूं ॾाढियूं जी जी जी। बिल्कुलु नानियुनि ॾाॾियुनि जी ॻाल्हि ई न आहे हा। न जनरली प्रोफेशनलिज्म जी ॻाल्हि हा आहे। तव्हां ॿुधायो टिकटॉक एडवाइस कंदो तव्हां हिननि खे भले ठाहिनि त ठाहिनि पर टिकटॉक एॾी मतिलबु एडिक्टिव एप्लीकेशन आहे हिकु दफ़ो तव्हां लॻी विया न पोइ तव्हां पुठियां न थी सघंदो सही। हिकिड़ी वीडियो माना ज़बरदस्ती सां तव्हां ॾिसो टिकटॉक ठाहिरायूं न। कंदो कि असां ठाहियूं छा आख़िरी कमेंट छा तव्हां सलाह ॾींदो मशवरो ॾींदो टिकटॉक ठाहींदड़ छोकिरनि खे मां इहे मशवरो ॾींदमि की तव्हां अगरि वीडियोस ठाहियो था मुंहिंजो शौक़ु आहे पर लिमिट में ठाहियो जी। ठीकु आहे तव्हांखे छोकिरनि सां बि ठाहिणो आहे त परे थी करे ठाहियो ज़रूरी न तव्हां हुनमें घिड़ो अगरि तव्हांजो को बि सां रिलेशन आहे त तव्हां पब्लिक हुनखे शो कयो तव्हां पंहिंजो बि सोचियो पंहिंजे माउ पीउ जो बि सोचियो भाइरनि जो बि सोचियो छोकी तव्हां जेको वीडियोस लॻायो पिया हू शेयर थियनि पियूं सुठी ॻाल्हि आहे की तव्हां जेको भाउ जो दोस्त उहो वीडियो शेयर करे वरी तव्हांजो भाउ जे स्टेटस में ॾिसे की मुंहिंजी भेण जी वीडियो हिन मुंहिंजे दोस्त सां लॻी पई आहे हुनजे भाउ ते छा गुज़रंदी पीउ ते छा गुज़रंदी अगरि हू तव्हांखे इजाज़त ॾियनि था की तव्हां घुमो फिरो वीडियोस ठाहियो त तव्हां हुनखे हिकिड़ी लिमिट में रखो हुननि जी मतिलबु जेको हुनजी इजाज़त आहे आज़ादी आहे हुनखे मथे ते न खणो हुनखे ग़लति वे में यूज़ न कयो हर शइ जी हिकिड़ी लिमिट हूंदी आहे इहो बसि पॉज़िटिव में ठाहियो ऐं ध्यानु रखो अहिड़ा साउंड्स बि सिलेक्ट न कयो अहिड़ा एक्सप्रेशंस बि न ॾियो ठीकु आहे तव्हां सभिनी महिमान जी तमामु घणी महिरबानी नाज़रीन ईद जो रिहाड़ जे हवाले सां तव्हां सां महिमाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं टिकटॉक स्टार नीमू मलो जी बि ॻाल्हियूं ॿुधियूं त टिकटॉक ठाहिण वक़्तु ख़्यालु कयो पंहिंजी तहज़ीब इलाइक़े कल्चर ऐं अख़लाक़ी क़दरुनि जो ज़रूरु ख़्यालु थियणु घुरिजे ऐं इन सां गॾोगॾु ईद जे मौक़े ते सभिनी माण्हुनि खे ग़रीबनि मिसकिननि जी हिकु भेरो ॿीहर वावर उनखे गोश्त विराइणु घुरिजे ऐं मदद करणु घुरिजे ईद ख़र्चनि में बि ग़रीबनि जे ॿारनि खे यादि रखणु घुरिजे ऐं पंहिंजे मेज़बान रऊफ़ चांडियो ऐं मासूमा शाह खे इजाज़त ॾियो